जामशोरो पुलिस पारां मंशात फरोशन खिलाफ क्रैकडाउन करे 5 ॼणनि खे गिरफ़्तार करे संदन वटां वॾे तादाद में मंशात हथ करण जी दावा कई वई आहे। सीआईए पुलिस जामशोरो पारां गुझे इतला ते कार्रवाई कंदे ॿिनि जवाबदारनि अब्दुल वहीद ऐं जुनैद अलीअ खे गिरफ़्तार करे वटनि 200 पैकेट नशियावार सुपारियूं हथ करे वरितियूं। जॾहिं त 15 मददगार पुलिस पारां जामशोरो ओल्ड टूल प्लाज़ा वटि गुझे इतला ते कार्रवाई कंदे कार ते छापो हणी ॿिनि जवाबदारनि तस्लीम मलिक ऐं नूर मोहम्मद खे गिरफ़्तार करे 280 पैकेट नशियावार सोपारियूं हथ करे वरितियूं। ॿिए पासे कोटड़ी साइड पुलिस छापो हणी चर्स विकिरो कंदड़ हिकु जवाबदार अब्दुल्ला खे गिरफ़्तार करे वरितो, जंहिं वटां 95 ग्राम चर्स ऐं रोक रक़म हथ कई वई। पुलिस मूजिब मंशात फरोश जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जन खिलाफ़ मंशात एक्ट तहत केस दाख़िल करे जवाबदारनि खिलाफ़ कानून मूजिब कार्रवाई कई वेंदी। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।